अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, मुहर्रम जे तक़रीबन हर 6 मुहर्रम ते असांजो दोस्त रशीद ख़ासकेली साहब वो न्याज़ हलीम कंदो आहे। सो अॼु बि मुहर्रम जी 6 तारीख़ आहे ऐं मां रशीद ख़ासकेली साहब जे घर ते मौजूदु आहियां, जिते न्याज़ हलीम जी तयारी हले पई ऐं कुझु ई देरि में न्याज़ शुरू थी वेंदो। तो तव्हांखे मां अचो त ॾेखारियां ही केॾी महिनतुनि सां न्याज़ ठहंदो आहे। दोस्तों, ही ॾिसो, ही तक़रीबन सुबुह खां वठी हमरा लॻो पियो आहे ऐं उनखे पियो घोटींदो आहे ऐं जेसिताईं ही घोटिजे नथो तेसिताईं ही जेका सा उहा तयारी पूरी कोन पकड़ींदो आहे। सो तव्हां ॾिठो त न्याज़ हलीम जी तयारी हले पई ऐं काफ़ी दोस्त जेके आहिनि से अची विया आहिनि ऐं कुझु अचनि पिया। सो तव्हांखे मां वरी ॿिया बि दोस्त ॾेखारियां थो जेके वेठा आहिनि ऐं हीअ अदरक ऐं ॿियो सामान जेको बि आहे, लीमा, ये सभु कुझु ठहनि था पिया इन न्याज़ हलीम जे लाइ। सो दोस्तों, जेको दोस्त आहे साईं कुर्ब वॾा तव्हांजा, महिरबानी, छा हालनि सरकार, ख़ुशि आहियो? अल्लाह करण पे एहसान, तव्हां ख़ुशि आहियो, ख़ैर ठीक ठाक भले में। इहो ॿुधायो त हे हर मुहर्रम जी 6 तारीख़ ते तव्हां जेको न्याज़ जो मेलो सजाईंदा आहियो, इहो अलाह साईं तव्हांखे हिन जो अजर बि ॾींदो ऐं हे काओ मुहर्रम आहे जेको तव्हां न्याज़ कयो? साईं मेलो कोन्हे, न्याज़ हुसैन आहे साईं, ऐं इहो हर साल कंदा आहियूं, इहो न्याज़ कंदा आहियूं। इहो शुरू खां वठी 24-25 साल थी विया आहिनि इहो करियूं था। अलाह ताला जेका हिमत ॾिए पियो, कोशिशि करियूं त पोइ क़बूल करण वारो रब आहे, उहो क़बूल कंदो इंशाअल्लाह ताला। अलाह साईं तव्हांजो न्याज़ क़बूल कंदो। मूं असल में चयो त न्याज़ हुसैन जो मेलो, मूं मेले जी ॻाल्हि न कई, मूं न्याज़ हुसैन जी ॻाल्हि कई। सो तव्हांखे अलाह साईं हिन जो अजर ॾींदो। ॾातर शर साहब जेको हर 6 मुहर्रम ते मां हिते ई ॾिसंदो आहियां ऐं मुंहिंजी हिन सां हिते ई मुलाक़ात थींदी आहे, हालांकि मुंहिंजे घर खां थोरो परे रहंदो आहे, पर हिन में एतिरो शर्म हया कोन हूंदो आहे जो हे मूंखे सलाम करणु अचे। ऐं जॾहिं बि मुलाक़ात थींदी आहे हिन साल में हिकिड़ो दफ़ो 6 मुहर्रम ते थींदी आहे। सर तव्हां घर में लभंदा ई कोन आहियो, असां ॾाढी कोशिशि कंदा आहियूं। अॻे त गलियुनि में क्रिकेट जे बहाने मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं हुयूं, पर हीउ अहिड़ो ॾींहुं आहे, हीउ अहिड़ो मुलाक़ात जो टाइम आहे, हिते ज़रूरु सॼी संगत ईंदी आहे। उनजे करे ख़ासि शौक़ु सां तव्हांजो दीदार करण लाइ बि असां हाज़िर थींदा आहियूं। रशीद साहब जी तबियत पुछी वेंदी आहे हिन ते, अलाह उनखे सिहतयाब करे, ख़ुशि रहे, तव्हां बि ख़ुशि रहो। महिरबानी साईं, महिरबानी तव्हांजी महिरबानी। दोस्तों, मां हींअर मथे मौजूदु आहियां जिते न्याज़ हलीम शुरू थियण वारो आहे ऐं मुंहिंजे साम्हूं तमामु मुंहिंजो प्यारो दोस्त सलीम बलोच साहब, जेके असां प्यार में डॉन सॾींदा आहियूं, उहो बि न्याज़ हलीम में शरीक थियण आयो आहे। सो अचो त हुन सां बि ॻाल्हायूं था। सलीम साहब, छा हालनि, ख़ुशि आहियो? दुआऊं तव्हांजूं, ख़ैर ख़ैरियत आहे। इहो ख़बरचार अॼु न्याज़ हलीम में शरीक थिया आहियो, अमूमन तव्हां मिस कंदा आहियो हर साल? हा बिल्कुलु, पर अॼु हिन मोहबत जो ऐं इमामनि जो सॾु हो, सो रशीद जी इन न्याज़ ते असां आया आहियूं, शिरकत कई हुआसीं ऐं ज़रूरी हो। अच्छा, ऐं दोस्तों, असांजो हर दिल अज़ीज़ दोस्त मोहतरम डायरेक्टर उस्ताद नज़ीर साहब, जेको अमूमन न्याज़ हलीम न कंदो आहे, अॼु तव्हांजे हिन न्याज़ हलीम में शरीक थियो आहे, उनखे असां भलीकार चऊं था। संगत आली मदद उस्ताद मोहतरम, ॾियो ख़बरचार। हाँ सर, जेको पुछो। न्याज़ हलीम असांखे कहिड़ो दर्स थो ॾे? मौला जी मतलब ज़िक्र करण जी जगह बस सजल हुजे, जिते भी उते पहुची वेंदासीं। मौला जे मतलब ज़िक्र करण जे लाइ जिते भी संगत सॾींदी उते पहुची वेंदासीं इंशाअल्लाह अवां सां गॾु। दोस्तों, ही असांजो दोस्त आहे हर दिल अज़ीज़ शख्सियत मोहतरम टाकाणी साहब। टाकाणी साहब, ॾियो ख़बरचार। अल्लाह जो करम, बिरयानी गरम, डबल रोटी नाम, जावेद टाकाणी बरम, मुच्छू कोन, अखिर में शर्म, आवां खैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ठीक ठाक? मूंखे अंदाज़ो आहे त तव्हां जीअं को मेलो
मिस न कंदा आहियो तीअं तव्हां न्याज़ बि मिस न कंदा सर न्याज़ तो मिस न कंदा आहियूं, पर असां पंहिंजो ख़ासि कली खे मिस कोन कंदा आहियूं। बोल जो असांजो बचपन जो 1955 जो साथी है, हुते हिन ते इलाही केस हुया, तंहिंजे बावजूद बि हुतां असां सभु मुतहद थी उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मोह ॾिनो। ऐं अॼु बि हिन न्याज़ हलीम ते जॾहिं पहुचंदा आहियूं त असां समूरनि बोल जे उन पूरी टीम सां गॾु हूंदा आहियूं त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। त हिकु त न्याज़ हलीम आहे, ॿियो वरी संगत जो सॼो साथ आहे। तव्हां बि उते ख़ासि तौर ते फेवरेट हुया ऐं तव्हां सां ऐं बोल जी सॼी टीम सां गॾु घारियल घड़ियूं जेके आहिनि उन्हनि खे विसारणु ॾाढो ॾुखियो आहे। यकीनन तव्हां बि उहे यादि कंदा हूंदा ऐं तव्हां मुंहिंजे वातां बि इहे ॻाल्हियूं ॿुधणु चाहियो था त तव्हांजे बि मुख ते जेका मुर्क आहे, जेकी मुस्कान आहे, जेकियूं फिल्म जी रील अव्हांजे अखियुनि आॾो अची रही आहे, त यकीनन तव्हां बि उन्हनि ॻाल्हियुनि खे सारियो था। तॾहिं कुछ देर अॻु में तव्हां उस्ताद नज़ीर खे ॿुधो ऐं उस्ताद नज़ीर जे भर में उनजो फर्ज़ंद वेठो आहे ऐं तमामु घणो अपकमिंग मौलाई ऐं हिकिड़े क़िस्म जो ज़बरदस्त क़िस्म जो सिंगर भी आहे। ऐं न सिर्फ़ु सिंगर आहे बल्कि उनजी ख़ूबसूरती, उनजी कंपोज़िशन आहे, जेका शइ उनखे ॾिनी वेंदी आहे कंपोज़ करण जे लाइ, न सिर्फ़ु उन में रंग भरींदो आहे बल्कि उन में पंहिंजी मोहबतूं बि बखेरींदो आहे। सो अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उन खां कुझु लाइनियूं जेको आहे सो नुहे जी बि ॿुधूं था। अचो साईं। अस्सलाम वालेकुम या वाली मदद। मौला जे शान में ॿ लफ़्ज़ आहिनि, ॿ ॿोल आहिनि ख़ूबसूरत, मां वहां जी नज़र पेश थो कयां। रिस्क देते हैं माल देते हैं, हसरते दिल निकाल देते हैं। किसी से मांगो मैं भला क्यों मांगू, मुझको ज़हरा के लाल देते हैं। मैं खुश नसीब हूँ, मुझ पर करम हुसैन का है। मैं खुश नसीब हूँ, मुझ पर करम हुसैन का है। अता किया हुआ सारा भरम हुसैन का है। मैं खुश नसीब हूँ, मुझ पर करम हुसैन का है। यज़ीदियत को हुए सर निगू ज़माना हुआ, यज़ीदियत को हुए सर निगू ज़माना हुआ। बुलंद आज भी लेकिन अलम हुसैन का है। मैं खुश नसीब हूँ, मुझ पर करम हुसैन का है। हाँ करम हुसैन का है। वॾी महिरबानी बाबा साईं, वॾी महिरबानी। दोस्तों तव्हां सां मूं वाइदो कयो हो त जेके बि आर्टिस्ट ईंदा सभिनी सां हाल अहिवाल कंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। आर्टिस्ट त सभु अची विया, पर इतफ़ाक़ आहे त जेसिताईं रोशनी हुई तेसीं ताईं त मां सभिनी दोस्तनि खे लाइव वरितमि ऐं उन्हनि खे रिकॉर्ड बि कयुमि ऐं उन सां ॻाल्हियूं बि कयुमि मोहरम जे हवाले सां, न्याज़ जे हवाले सां। ऐं इतफ़ाक़ आहे त अंधेरो छाइजी वियो त वरी तेसीं ताईं न्याज़ बि शुरू थी वियो हलीम जो। सो हलीम जे न्याज़ सां मुस्तफ़ीज़ सभु दोस्त थींदा पिए विया। इतफ़ाक़ सां लाइट हली वई त जनरेटर जो बंदोबस्तु बि हुयो, जनरेटर बि हलाइण जी कोशिशि कयूं
लेकिन जनरेटर बि न हली सघियो। ॾाढी कोशिशि कयूं तो कुझु न थी सघियो। अंधेरो छाइजी वियो, सफ़ा राति थी वई, यानी तक़रीबन 8 साढा 8 9 कुझु नज़र न पियो अचे। पोइ मोबाइलनि जी रोशनी ते असां सॼो न्याज़ खाधो आहे ऐं पोइ रिकॉर्ड कुझु न करे सघियुमि मां, ॿियो कुझु रिकॉर्ड न करे सघियुमि। सो दोस्तो, वरी 9 मुहर्रम ते राजा जो न्याज़ आहे, राजा मेमण जो, उहो ॾींहं जो आहे। सो उते इंशाअल्लाह ताला सभु दोस्त ईंदा, सभिनी सां कचहरी थींदी। तेसीं ताईं महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।